हदीस में चे तो मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला फरमाईंदो ओ मुंहिंजा बाना मां बीमार हुयुसि तू मूंखां पुछा करण जे लाइ न आहे। बानो चवंदो या अल्लाह तू त बीमारी खां पाक मां तुंहिंजी कीअं इयादत कयां हा। रब फरमाईंदो तुंहिंजे पाड़े में ग़रीब मिस्कीन बीमार पियो हो जेकर उन जी इयादत करी हा ॼण मां रब जी तो इयादत कई। रब फरमाईंदो मुंहिंजा बाना मां बुखायल हुयुसि तो मूंखे मानी कान खाराई। बानो चवंदो या अल्लाह तू त खाइण पीअण खां पाक तू त सॼे जहान खे खाराईंदो आहे मां तोखे मानी कीअं खारायां हा। रब फरमाईंदो तुंहिंजे पाड़े में ग़रीब मिस्कीन बुख ते वेठो हो जेकर उन ग़रीब खे मानी खाराई हा बुखायल खे ॼण मां रब खे तो मानी खाराई। अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उदु इला सबील रब्बिक बिल हिकमति वल मौइज़तिल हसनह वजादिलहुम बिल्लती हिय अहसन इन्न रब्बक हुवा आलमु बिमन ज़ल्ल अन सबीलिहि व हुवा आलमु बिल मुहतदीन। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जा लख एहसान ऐं किरोड़ा करम आहिनि जहाँ रब्बुल आलमीन अवाई असांखे कुरान मजीद जी इन अज़ीम बाबरकत मजलिस में वेहण जी सआदत नसीब फरमाई। वाइज़ जो गर्ज़ ऐं मक़सद कंहिंजी दिलि ईज़ाइण कंहिंखे ॾुख पहुचाइण न हूंदो आहे बल्कि इन्हनि वाइज़नि ऐं जलसनि जो गर्ज़ ऐं मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ इहो आहे त जंहिं बि मुस्लमान कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो जहन्नम खां बची वञे जन्नती वञे। असांजा दोस्त वीचारा महिनत कंदा आहिनि उलमा खे घुराईंदा आहिनि उन्हनि जा किराया भाड़ा बर्दाश्त कंदा आहिनि जमात खे दावत ॾींदा आहिनि उन्हनि जे खाधे पीते जो इंतज़ाम कंदा आहिनि। मक़सदु इहो हूंदो आहे त हिकिड़ी जाइ ते मुस्लमाननि खे विहारे क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में कुझु मसाइल कुझु फ़ज़ाइल कुझु मनाक़िब बयानु कया वञनि। मन को बेनिमाज़ी निमाज़ी थी पए मन को बेदीन दीनदार बणिजी पए मन कंहिंजो अक़ीदो सही थी पवे
मन को मुसलमान गुनाहन का तौबा करे वेजे, मन कंहिंजे अखियुनि मां बगूड़ा अल्लाह जे ख़ौफ़ जे करे वही वेजे। अॼु जे हिन वैज़ ऐं जलसे मां हिकिड़ो बेनिमाज़ी निमाज़ी थी वियो, कंहिं हिक जो अक़ीदो सही थी वियो, कंहिं हिकिड़े मुसलमान गुनाहन खां तौबा कई, कंहिं हिक जे अखियुनि मां बगूड़ा अल्लाह जे ख़ौफ़ जे करे वही आया। यकीन समझो त जलसो कामयाब थी। दोस्तन जेका मेहनत कई उहा सजाई थी। ज़रूरी न आहे त वाइज़ खां पोइ जेके बि वाइज़ ॿुधण जे लाइ आया सभु बुज़ुर्ग थी वञनि, ईअं न आहे। 500 ॼणा जलसे में आया, असर 5 ते थियो या कामयाबी। वरी आईंदी साल जलसो थींदो, वरी 5 ॿिया ईंदा, ईअं महिनत करे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो अल्लाह जो वली थी गुज़रियो। वो पहिरियों मल्लो हुयो, पहलवान। हिकिड़ो बादशाह हुयो, उन वटि पलजंदो। अॻे ज़माने में बादशाह पहलवाननि खे पालींदा, जीअं जो के दौर में शौक़ मां के कुकुड़ पिया पालनि, के कुत्ता पिया पालनि, के चतूं पिया पालनि, के तितर पिया पालनि, के डांद ऐं गॾह पिया पालनि शौक़ मां। उन ज़माने में वरी पहलवाननि खे पालींदा। असांजे खैरपुर जो मीर अली नवाज़, मीर नवाज़, उन वटि इक़बाल जोगी पलजंदो। असांजो इक़बाल जोगी पहिरें जोग जो मल्लो। असांजो वालिद साहब ॻाल्हि कंदो त इक़बाल जे लाइ रोज़ानो बकर कुसजंदो। खैरपुर मीर रियासत जा मालिक, उन्हनि जे आॾो बकर करी वई। हिकिड़ी भूरी में हूंदी, उनजो सॼो खीर इक़बाल पीअंदो। बाबो साईं चवंदो त मां काढ़ींदोसि फोटनि में मिस्री में, वरी उहो साईअ सां प्यारींदोसि। पोइ जेको बचाईंदो हो, बाबो साईं फरमाईंदो त मां उहो खाईंदोसि त मां बि मल थी वियुसि। असांजो वालिद साहब बि 35 साल मल विढ़ियो। इधर रब जी महिरबानी आहे जो मलल मां मौलवी पैदा कई। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह मल्लो हुयो। बादशाह वटि हिकिड़ो कुराड़ो माण्हू आयो, कमज़ोर, हॾनि जो पिंजरो। बादशाह खे चई त मां हिन तुआरे मल सां मल विढ़ंदुसि। बादशाह चयसि तोखे खुटीअ खयो आहे छा? हिते वॾा वॾा पहलवान शिकस्त खाई। चई न, मां हिन सां मुक़ाबिलो कंदुसि। घणाई ॾींहं तो हिनखे हराम खारायो आहे, मैदान में लाहींसि, ख़बर पइजी वेंदी जवाननि। बादशाह ऐलान कयो मल जो, 1000 माण्हू पुॼी विया। हिते जेकर मल जो ऐलान कयो आहे नी मलाखड़े जो, त तव्हांखे जाइ न मिले। बुख मरंदा, उन मरंदा, पर पहुचनि। क़ुर मजीद जो वैज़, जलसो, मानी जो बंदोबस्तु। चांजो साहब फरमाईंदो त हर माण्हुनि खे रब क़ुर ॾिनो, बेक़दरनि खे, जिन खे कुकड़नि जी मेल जो क़दुरु, कुतनि ऐं रिछ जी बछ जो क़दुरु, डांदनि ऐं गॾहनि जी गोए जो क़दुरु, मेलनि मलाखड़नि जो क़दुरु, फनकारनि जो क़दुरु, क़ुर जो क़दुरु न। कुकड़नि जी मेल ते 1000 मुसलमान, कुतनि ऐं रिछ जी बछ ते 1000 मुसलमान, डांदनि ऐं गॾहनि जी गोए ते 1000 मुसलमान, मेलनि ते 1000 मुसलमान, पर क़ुर मजीद ॿुधण जे लाइ मुसलमान थिया। दुआ कयो अल्लाह हिन जो क़दुरु नसीब फरमाए। असां वटि बचो ॿियो छा आहे? हया वियो, शराफ़त वई, इंसानियत वई, माण्हू वियो, वॾनि जी शनाज़ वई। हाणे जो बचो आहे क़ुर। नबी साईं फरमायो जॾहिं माण्हू क़ुर जो क़दुरु न कंदा, पोइ अल्लाह ताला राति जो जिब्रील खे हुकुम कंदो क़ुर मजीद खणी। राति जो जिब्रील क़ुर मजीद खणी हलियो ईंदो। सुबुह जो माण्हू उथंदा, मस्जिदुनि जे दीवारुनि ते जेके आयतूं लिखियल आहिनि उॾामी।
हाफ़िज़नि जे सीननि मां क़ुरान हलियो। कबटनि खे अलमारियुनि खे खोलींदा त रुगो पन्ना पिया हूंदा, आयतूं। क़ुरान जो हलियो वेंदो। क़ुरान आहे रूह, इंसान में रूह आहे त इंसान ज़िंदा, रूह वियो त लाश जो लाश। दुनिया जो रूह अथव क़ुरान। क़ुरान आहे त दुनिया ज़िंदा, क़ुरान वियो त दुनिया। हज़रत जुनैद खे अचे परेशानी वरितो त हाणे अलाए छा थींदो। मां मारे वियोसांसि त मुंहिंजो कहिड़ो कमाल आहे, मां त हुई पहलवान आहियां, मूंखे शिकिस्त ॾेई वियो त पोइ मुंहिंजो छा थींदो। इन गणती में न पाणी वणेसि न मानी, पलथी मारियूं कंध हेठि कयूं, वेठो आहे। शाम थी हिकिड़ी ॾाची दज़ उॾाईंदी अचे मैदान में बीठी। वो पहलवान लथो, कुराड़ो हॾनि जो पिंजरो। जुनैद खे चई त लही आ मैदान ते। जुनैद आयो, संदरा ॿधऊं, हथ मिलायूं। पोइ जुनैद खे कन में चई त मां सैयद आहियां, 3 ॾींहं थी विया आहिनि, मुंहिंजा बच्चा बुख ते वेठा, खाइण जे लाइ का शइ न आहे। हिकिड़ी मल ॾे, अलाह तोखां राज़ी थी। बाबा जुनैद ते इन लफ़्ज़नि एॾो असरु कयो जो जाठा हणी फेरियूं खाई। जुनैद हेठों, वो सैयद सुवारो मथां। वो किरा थी विया। 1000 रुपया उन सैयद सुवारे खे इनाम मिलियो। पर जुनैद जीअं जो सुतो, अख बंदि थी वियसि, नबी साईं जी ज़ियारत रसंदी। फरमायूं जुनैद तो मुंहिंजे आल जी इज़त कई, अॼु मां बि राज़ी आहियां, मुंहिंजो रब बि राज़ी। सैयदनि जी इज़त कंदा कयो, आले रसूल हुजनि। पर इज़त हर इंसान जी कजे, ईअं न जो सैयद जी इज़त कजे जोगीअ जी न। इज़त हर इंसान जी ज़ात को नफ़रत न कबी, गुनाहनि खां नफ़रत कबी, इंसानियत को नफ़रत न कबी। बाबा बच्चो जो गंदगी में भरिजी वेंदो आहे त पोइ अम्मा उनखे वाटर में लोड़ींदी आहे, उन गंदगी खे धोंदी, साबुण सां धोई साफ़ करे पाउडर क्रीम लॻाए वरी बच्चे खे सीने सां लॻाए। असांखे बि इंसान जे गुनाहनि खां नफ़रत करणी आहे, इंसानियत को नफ़रत न आहे। इहो हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह रात जो तहज्जुद जी नमाज़ ते उथियो, दुआ कयो अल्लाह असांखे बि नसीब फरमाए। इशा जी नमाज़ पढ़ंदा कयो त इरादो कंदा कयो असुर जो उथंदासीं त तहज्जुद पढ़ंदासीं, इरादो करे सुम्हंदव तव्हांजे आमाल नामे में तहज्जुद लिखी। रात जो उथियो तहज्जुद जी नमाज़ ते, ॿाहिर जो निकितो त 4 चोर बीठा। हज़रत जुनैद चयो केॾा अलाह जा बरगुज़ीदा बाना जो वीचारा निंड न कई। मां भेण सॼी रात सुतो पियो। चोर वरी हिक ॿिए खे पिया चवनि त अछी ॾाढ़ी अथसि, हथ में लठ अथसि, अञा ताईं चोरीअ खां नथो मुड़े। हज़रत जुनैद पाण चङो हुयो त चोरनि खे चङो पियो सम्झे। हू चोर हुया त हज़रत जुनैद बगदादी खे चोर पिया सम्झे। ये दुनिया में उसूल अथव, जेको पाण चङो हूंदो ॿियनि खे चङो सम्झे, पाण बुरो हूंदो ॿियनि खे बुरो सम्झे। अल मरो यकीस अला नफ़्सी, माण्हू पाण ते क़यास कंदो आहे त जहिड़ो मां आहियां ॿिया बि मूं जहिड़ा। मां अव्हांखे गुज़ारिश थो कयां त महिरबानी कयो कंहिंखे बि बुरो न सम्झो। को निमाज़ी हुजे ईअं न सम्झे त ही बेनिमाज़ी सभु दोज़खी आहिनि, मां जन्नती आहियां। इहो असांजे हथ में किथे आहे। को आलिम हुजे ईअं न सम्झे त ही जाहिल सभु दोज़खी आहिनि, असां जन्नती आहियूं। इहो असांजे हथ में किथे आहे। हदीस में अचे थो नबी से फरमायो केतिरा माण्हू गुनाह करे करे वञी जहन्नम जे किनारे ते पहुता, पछाड़ी में रब राज़ी थी पियो त
तौबा जी तौफीक नसीब थियन ख़ात्मो ईमान ते थिन जन्नत में फरमायूं केतिरा माण्हू नेकियूं करे करे वञी जन्नत जे किनारे ते पहुता गेट ते पछाड़ी में रब नाराज़ थी वियो ख़ात्मो ईमान ते न थिन जहन्नम में सो दुआ कयो अल्लाह असांजो ख़ात्मो ईमान ते हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो उन खां पुछा हिकिड़े हमरा भोग करे चएसि त तुंहिंजी ॾाढ़ी भली या ॿकर जी ॾाढ़ी बुज़ुर्ग रोई करे चयो यार मां इहो फ़ैसिलो नथो करे सघां पोइ फौत थी वियो ईमान ते उनजो ख़ात्मो थियो उनजो जनाज़ो पढ़ी जनाज़ो खयूं पिया वञनि क़ब्रस्तान ॾे त उहो हमरा जंहिं हिन सां भोग कयो उन बि अची कुल्हो ॾिनो तो उन बुज़ुर्ग ॻाल्हायो करामत जी ॻाल्हि चईंसि यार मुंहिंजी ॾाढ़ी ॿकर जे ॾाढ़ी खां भली आहे छो त मां मुस्लमान थी करे क़ब्रस्तान थो मुंहिंजी ॾाढ़ी भली आहे छो त मां ईमान सां मोह आहियां ईमान सां क़ब्र में दुआ कयो अल्लाह असांजो ख़ात्मो ईमान ते हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह उन्हनि चोरनि जी मुलाक़ात थी वई हज़रत जुनैद फरमायो बाबा ख़ैर त आहे आधी राति जो निकिता हो चोरनि चवां हिन खां कहिड़ी ॻाल्हि छुपायूं हीअ बि असां वांगुरु शिकारी आहे सोचियोसि बाबा असां शिकारी आहियूं तो वांगुरु निकिता आहियूं शिकार ते छो त चोर पाण खे चोर न चवंदो आहे पाण खे शिकारी अच्छा हज़रत जुनैद बगदादी खां पुछा कयूं तूं ॾे हवाल हज़रत जुनैद फरमायो मां बि शिकारी मां बि निकितो आहियां का शिकार ते सभु चयो सुभाणे बुज़ुर्गनि जे तबलीग जो अंदाज़ कीअं था माण्हुनि खे पंहिंजो बनाए बाबा असांजो नबी परावनि खे पंहिंजो बनाइण जे लाइ आयो या पंहिंजनि खे परावनि खे पंहिंजो कयो कीअं कयो अम्मा आयशा फरमाए थी कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यऊदुल मरज़ा फी अक्सल मदीना मुंहिंजी अम्मा आयशा फरमाए थी मदीने जे आख़िरी हिस्से में आख़िरी कोने में जेकॾहिं को बीमार थींदो हो पंहिंजो हुजे या परायो दोस्त हुजे या दुश्मन मुंहिंजा महबूब प्यादल वञी करे उन बीमार जी बीमार परस्ती कंदा ऐं उन जे लाइ दुआ घुरंदा असां में ईअं आहे भाउ बीमार पियो आहे त भाउ खां भाउ पुछण जे लाइ तयारु न आहे पीउ बिस्तरे ते सुतो पियो आहे पुटु खट जे भरिसां लंघी थो वञे पीउ खां पुछा नथो करे बाबा कहिड़ो हाल थिए दोस्त मोहम्मद बिरोही जे ॻोठ जा मुस्लमानो असां तो उनई पैगंबर जा ग़ुलाम आहियूं उनई मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं जंहिं उन माई जी बि इयादत कई आहे जेका रोज़ानो पैगंबर जे रस्ते ते कंडा उछलाईंदी बीमार थी पई नबी साईं फरमायो आइन अल्लाजूज वो कुरानी माई केॾां वई जेका रस्ते ते गंद जा ढेर उछलाईंदी आइन अल्लाजूज वो कुरानी माई केॾां वई साहबाज के से बीमार थी पई आहे नबी साईं फरमायो हलो तो उनजी इयादत करे अचूं साहबाज के से हू तव्हांजे रस्ते ते कंडा उछलाईंदी आहे गंद जा ढेर उछलाईंदी आहे अव्हांखे घटि वधि ॻाल्हाईंदी आहे नबी साईं फरमायो कंडा उछलाइण उनजो कमु आहे घटि वधि ॻाल्हाइण उनजो कमु आहे पर दुश्मन जी इयादत करणु मोहम्मद मुस्तफ़ा जो कमु आहे उम्मे जमील जफ़ा कंदी पर मोहम्मद वफ़ा कंदुसि
माण्हू भली दगा कल पर मां मोहम्मद दुआ कंदो सान। साईं जन साहब असां गॾिजी करे उन कुराड़ी माई जे दरवाज़े ते आया, हदिया तोहफ़ा बि कयो। उन जी न्याणी दर ते बीठी, साईं जन ते जो नज़र पियसि त डोड़ी वञी पंहिंजी माउ खे चई, या उम्मी क़द जा मुहम्मद उम्मा साहब, अम्मा ख़ैर न आहे ओ मोहम्मद मुस्तफ़ा जंहिंखे तूं ॻाल्हाईंदी, जंहिंजे रस्ते ते गंद जा ढेरो चलाईंदी, अॼु ओ मोहम्मद पंहिंजी जमात सां गॾिजी करे तुंहिंजे दर ते आयो। माई वीचारी परेशान थी वई त जो अलाए कहिड़ो मूंखां बदिलो वरितो वेंदो, परवाह सुना मोहम्मद तुंहिंजे अखलाक तो कुर्बान। असां जहिड़ो मौलवी हुजे या पीर हुजे या चया असां मुंहिंजी पिट लॻी अथई, मुंहिंजो परातो लॻो अथई। नबी साईं हुनखे मयार कोन था ॾियनि, मेणो ऐं तानो कोन था ॾियनि। फरमायूं अला रिसलिकी अय्यतुहल मिस्कीन, अम्मा पंहिंजी जाइ ते वेही रहो, उथ न परेशान न थी। मतां तूं सम्झी त मां तोखां बदिलो वठण आयो आहियां, मां मोहम्मद तोखां बदिलो वठण जे लाइ न आयो आहियां, बल्कि मोहम्मद मुस्तफ़ा पंहिंजे पाड़े सिराणी जी अयादत कराई, उन जे लाइ दुआ घुरण जे लाइ। अयादत करण ईंदा कयो मरीज़ जी सुन्नत, पर खाली न ईंदा कयो। ईअं जो अॻे ई बीमार रहंदो, मानी बि हुनजे गिची में, चांहि बि हुनजे गिची में, कुझु न कुझु खणी वेंदा कयो। फ्रूट हुजे 500,000 रुपया हुनखे ॾेई ईंदा कयो। खाली वेंदो त रहंदो परेशान, खणी वेंदा कयो, इहो बि सुन्नत अथव। हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला फरमाईंदो, ओ मुंहिंजा बाना मां बीमार हुयुसि, तूं मूंखां पुछा करण जे लाइ न आहे। बानो चवंदो, या अल्लाह तूं त बीमारी खां पाक, मां तुंहिंजी कीअं इयादत कयां हा। रब फरमाईंदो, तुंहिंजे पाड़े में ग़रीब मिस्कीन बीमार पियो हो, जेकर उन जी इयादत करी आहे, ॼण मां रब जी तो इयादत कई। रब फरमाईंदो, मुंहिंजा बाना मां बुखायल हुयुसि, तो मूंखे मानी कान खाराई। बानो चवंदो, या अल्लाह तूं त खाइण पीअण खां पाक, तूं त सॼे जहान खे खाराईंदो आहे, मां तोखे मानी कीअं खारायां हा। रब फरमाईंदो, तुंहिंजे पाड़े में ग़रीब मिस्कीन बुख ते वेठो हो, जेकर उन ग़रीब खे मानी खाराई आहे, बुखायल खे ॼण मां रब खे तो मानी खाराई। ये भी सवाब जा कम था। सब चो दीन प्यार सां, दीन प्यार सां। तव्हांजो वाक्यो ॿुधल हूंदो, पर तव्हांजे ईमान खे ताज़ो बनाइण जे लाइ वरी बि ॿुधायां थो। सिंधी में चवंदा आहिनि भेरो ज़रूरी आहे। हिकु कुराड़ी आहे, मथे ते ॿार जी बरी दस मके मां निकिती आहे, गाड़ियूं ॾींदी थी वञे, घटि वधि ॻाल्हाईंदी थी वञे। साईं जन हुन कुराड़ी खे रस्ते में मिलिया, फरमायूं मां ख़ैर ताए केॾां पई वञी। कुराड़ी चए तोखे ख़बर न आहे, मके में हिकु नबी पैदा थियो आहे कुरैशी ख़ानदान मां, उन जे ज़ुबान में उन जे कलाम में एॾो त असर आहे, जो जेको बि उन जो कलाम ॿुधे थो उन जे जादू में गिरफ़्तार थी थो वञे। इन जे करे मां मके खे छॾियां थी, मतां उन जादूगर नबी जे जादू में अची वञा, पंहिंजो आबाई दीन छॾे ॾियां। कुराड़ी चयो, पुट मां पंहिंजो आबाई दीन बचाइण जे लाइ ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं वञी जबलनि में गुज़ारींदसि, मतां उन कुरैशी नबी जे कलाम में उन जे तासीर में न अची वञा। कुराड़ी खे इहा ख़बर त कान आई त जा मोहम्मद खां मां भॼां थी, उहो मोहम्मद ई आहे। नबी से फरमायो, अम्मा या ॿार जी बरी मूंखे ॾे त मां खणा। सब चो सुभान अल्लाह। असांखे जेकॾहिं रस्ते में का कुराड़ी मिले त उनखे भितर हणंदासीं, उनखे चेड़ाईंदासीं,
नबी से फरमायो अम्मा यो बार मुखे दे त मां खणा। साईं जन उन माई को बार जी बरी वठी करे पंहिंजे मथे मुबारक ते रखी। साईं जन आडो कुराड़ी माई पोयां है। नबी से के समझाए थी पुट तू ॾाढो सुठो तो नजर में अची, ख्याल कजाए ने कुरैशी नबी को पासो कजा। नबी से उन जूं ॻाल्हियूं ॿुधंदा अचनि। मके खां ॿाहिरि निकिरी हिकिड़े पहाड़ ते उन जे लाइ छांव जो इंतज़ाम कयूं, पाणी जो इंतज़ाम कयूं, उन जो सामान सॼो सेठ करे। नबी से फरमायो अम्मा हाणे मूंखे इजाज़त ॾियो त उन कुराड़ी हथ मथे खणी करे रब को दुआ घुरी, या अल्लाह जेकॾहिं तोखे नबी बनाइणो हो त हिन सोने जवान खे तो नबी छो न बनायो। जेकॾहिं तोखे नबी बनाइणो हो त हिन खे नबी छो न बनाई। नबी से मुस्कुराए करे फरमायो अम्मा जेकर उन नबी के ॾिसी जंहिंखो भॼी करे हिते पहुती तो तोखे मां मोहम्मद मुस्तफ़ा जे सूरत में नज़र ईंदो। माई रोए थी, चए थी पुट मूंखे ख़बर कान हुई, मां तोखे ॾाढो ॻाल्हायो आहे, मूंखे मके वारनि बरगिलायो हो, मां त तोखे ॾिठो ई कोन हो, हुननि ज़ालिमनि मूंखे बरगिलायो हो तुंहिंजे बारे में। जीअं जो के दौर में हिननि सादगल मुसलमाननि खे बरगिलायो पियो वञे। बाबा ही जेके देवबंदी मौलवी अथव इहे नबी से के पाण जहिड़ो सम्झंदा आहिनि, वॾे भाउ जहिड़ो सम्झंदा आहिनि। बाबा ही वलियनि खे मञनि ई कोन था, ही अहल बैत खे मञनि ई कोन था। हाणे हिकिड़ो मौलवी जो मथे ते क़ुरान मजीद खणी करे इन्हनि सादगल मुसलमाननि खे चए त बाबा ही जेको मौलवी अथव इहो नबी से के पाण जहिड़ो थो सम्झे, ही वलियनि खे मञे ई कोन थो, ही अहल बैत खे मञे ई कोन थो। मुसलमान जी नबी सां मुहबत आहे या न? वलियनि सां अहल बैत सां मुहबत आहे या न? हाणे मौलवी जो मथे ते क़ुरान मजीद खणी करे हिननि खे चए हेॾा ई न वञिजो, पोइ ही वीचारा केॾे ओ जीअं हुन कुराड़ी माई खे बरगिलायो हुयो इएं नबी से जी उम्मत के नन सादगल मुसलमानन के बरगिलायो पियो वञे। असां नबी से के पाण जहिड़ो सम्झो। ओ मोहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे जो रब कसम कयो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। ओ मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजे चमकंदड़ चेहरे जो कसम, मूंखे तुंहिंजे इन्हनि कारल कारल ज़ुल्फ़नि जो कसम जेके तुंहिंजे सुहिणे चेहरे मुबारक खे ढकनि पिया। जीतन जो को बंदोबस्त कयो। इनखे बंदि कयो। केरा दुनिया में बदबख्त जो चवे नबी असां जहिड़ो। ओ मोहम्मद मुस्तफ़ा जं शहर जे घिटन में घुमे थो अल्लाह ताला उन शहर जे घिटन जो कसम तो खणे। ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। मुंहिंजा महबूब मां रब खे उन शहर जे घिटन जो भी कसम जं शहर जे घिटन में तो मोहम्मद मुस्तफ़ा जा कदम थिया। केरा दुनिया में बदबख्त जो चवे नबी असां जहिड़ो। मां तव्हां खां पुछंदो जेकर को मुसलमान इएं थो चवे त असांजो नबी मक़ाम में मर्तबे में ॿियनि नबियनि जहिड़ो आहे, इहा बि बेअदबी अथव। असांजो नबी सॼी काइनात जो नबी आहे पर 1.25 लाख नबियनि जो भी नबी ऐं इमाम आहे। मां तव्हां खां पुछां थो नबी जे सहाबी जहिड़ो केरु थींदो? मुझे महबूब सुभानी हजरत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो मुझे पूरी जिंदगी जी इबादत, मुझे पूरी जिंदगी जी रियाजत, मुझे पूरी जिंदगी जूं निमाज़ूं,
मुझे पूरी जिंदगी जा रोजा, मुझे पूरी जिंदगी जा हज उमरा, मुझे पूरी जिंदगी जा तहज्जुद इशराक, मुझे पूरी जिंदगी जूं कुर्बानियूं उन्हनि जो सवाब हिकिड़े पासे जे नबी जे सहाबी हज़रत बिलाल हिकु दफ़ो मोहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे ते नज़र विधी, उन जो सवाब ॿिए पासे जे हज़रत महबूब सुभानी फरमाए थो मुझे पूरी जिंदगी जी इबादत जो सवाब घटा, बिलाल हिकु दफ़ो मोहम्मद मुस्तफ़ा जे चेहरे ते नज़र विधी, उन जो सवाब अञा मथे। नबी जहिड़ो केरु थींदो। मूसा खे अमर आयो अॻिते न पेर पायो, हीअ जाइ पाक आहे जल्दी जुतीअ खे लायो। हज़रत मूसा के तूर ते हुकुम थियो फखला नालई, मूसा पंहिंजी जुती लाए, इन्नक बिल वादिल मुक़द्दस तुआ, छो त तूं पाक वादी तुआ में बीठो आ। मूसा के अमर आयो अॻिते न पेर पायो, हीअ जाइ पाक आहे जल्दी जुतीअ खे लायो। पर नालय निशान अर्श खे, सब जो सुभान अल्लाह, नालय निशान अर्श खे कई इज्जत नसीब अरबी, वह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। असां जो सोनो नबी जरमल अर्श ते पहुतो, रब फरमा मुंहिंजा महबूब तू जुती लाए न बल्कि जुती समेत आ, हू मूसा हो तू मुहम्मद आ, हू कलीमुल्लाह हो तू हबीबुल्लाह। कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है, तूर सीना और है अर्श मुअल्ला और है। बरगलायो पियो वञे तव्हांखे, वो जी उन क़ुरानी माई खे बरगलायो हुयो। असां जो अक़ीदो आ, मुंहिंजे बुज़ुर्गनि जो अकाबिरिन जो देवबंदिन जो अक़ीदो आ त हिन वक़्तु नबी साईं जंहिं जाइ ते आराबियन जेका मिट्टी नबी साईं जे जिस्म मुबारक सां टच थिए थी, इन मिट्टी जो मक़ाम अल्लाह वटि बैतुल्लाह खां बि मथे अथव त अर्श अज़ीम खां बि मथे। असां वलियन खे कोन था मञूं, असां बेपीरिया वलियन जी विलायत भी बरहक त वलियन जी करामत भी बरहक, समझो वलियन जी विलायत भी बरहक वलियन जी करामत भी बरहक। आत्मा तो के कुरान मजीद जे रोशनी में हिकड़े वली जी करामत ॿुधायां, वो वली मर्द न आहे बल्कि औरत है। मता ये समझो त वली रुगो मर्द थींदा आहिनि, पर औरतूं भी खुदा जूं वली आहिनि। औरत भी वॾी न आहे नंढड़ी आहे, समझो सुभान अल्लाह। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जी भाणे जी आहे। ज़करिया अलैहिस्सलाम उनखे कमरे में बंदि करे हलियो हुयो, जन महिल वापसि मोटियो दरवाज़ो जो खोले त अण मुदाइता मेवा बेमौसम फ्रूट पिया। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम बीबी मरियम की जो अन्ना लकी हाज़ा, ओ मरियम ई दरी भी बंद दरवाजो भी बंद, कुर्फ जी चाबी भी मूं वटि, ही अण मुदाइता मेवा तो किथों आंदा आहिनि। असां जहिड़ो मुरीद हुजे आ चया साईं साईं मुर्शिद जी मेहरबानी आ, ईसाईअ जी करम नवाज़ी आ। पर उन नंढड़ी न्याणी हज़रत ज़करिया नबी खे जेको जवाब ॾिनो वो सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आ। अल्लाह खे उन न्याणी जो जवाब एॾो वणी वियो जो कुरान मजीद में उन बीबी मरियम जे जवाब खे रब ज़िक्र फरमायो। उन न्याणी हज़रत ज़करिया नबी की चयो क़ालत हुवा मिन इंदिल्लाह, ओ अल्लाह जा नबी ही जेके अण मुदाइता मेवा बेमौसम फ्रूट ॾिसी थो, ही न तुंहिंजो कमाल न मुंहिंजो कमाल, ही रब्बुल आलमीन जे कुदरत जो कमाल अथई। वलियन जी करामत बरकत
करामत वलीअ जी हूंदी आहे पर कुदरत कंहिंजी हूंदी आहे? अल्लाह जी। असांजा मुर्शिद कोन्हनि, असांजा मुर्शिद हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैहि जंहिं पूरी ज़िंदगी फोटू न कढरायो, शनाख्ती कार्ड भी न ठहरायूं त तस्वीर हराम आहे, एॾी तकवा। पूरी ज़िंदगी नशे जी गोरी भी न खाधूं त नशो हराम आहे। पछाड़ी में जना हॉस्पिटल में ऑपरेशन करायूं, 3 कलाक ऑपरेशन हलियो पर बगैर नशे जे। डॉक्टर के चऊं तव्हां पंहिंजो कमु शुरू कयो, मां अल्लाह जे ज़िक्र में शुरू थो थियां। जंहिं सॼी ज़िंदगी कंहिं औरत खे न ॾिठो। तव्हांखे ख़बर आहे मोहतरम बेनज़ीर साहब जी हुकूमत हुई, वो भुट्टे साहब जी मज़ार ते कमु पियो हले, उते मस्जिद जी अंदरि हिकु नंढी उहा मस्जिद मोहतरम चयो त इहा मस्जिद शहीद करे दरगाह के अंदरि वधायोसि। ये 91-92 जी ॻाल्हि आहे। पोइ हज़रत साईं ॿेर वारनि खे ख़बर पई, एतिजाज बि थिया। पोइ साईं ॿेर वारनि ख़त लिखियो, मोहतरम ने बेनज़ीर साहब ने ख़त लिखियो, सिंधी में हो, पोइ अरबी में, पोइ इंग्लिश में थियो। साईं फरमायो पुट ये मस्जिदूं अल्लाह जा घर, अल्लाह जे घरनि खे आबाद कबो आहे, अल्लाह जे घरनि खे बर्बाद न कबो आहे। ऐं मस्जिद ठही वई त इहा क़यामत ताईं मस्जिद आहे। 7 ज़मीन जे अंदरि 7 आसमान क्रॉस करे अर्श अज़ीम ताईं इहा मस्जिद जी हद आहे। वमन अज़लमु मिम्मन मना मसाजिद अल्लाह अन युज़कर फीहा इस्मुहु वसआ फी खराबिहा। कुरान तो फरमा चोर भी ज़ालिमा, दाड़ेल भी ज़ालिमा, व्याजी भी ज़ालिमा, कातिल भी ज़ालिमा, पर सब खां वॾे में वॾो ज़ालिम उहो आहे जेको अल्लाह जे घर मस्जिद खां माण्हुनि खे रोके थो, मस्जिदनि खे बर्बाद करण जी कोशिश थो करे। इन जहिड़ो ज़ालिम दुनिया में कोई कोन्हे। जो के दौर में माण्हू मस्जिद में कढनि था, ये वेचारा असांजा तबलीग जमायत वारा बिस्तरा भी पंहिंजा, खाधो पीतो भी पंहिंजो, कंहिंजे उताक में भी नथा रहनि, मथां कंहिंते बार पवे, कंहिंखो मानी भी नथा घुरनि त मथां कंहिंखे तकलीफ़ थिए। मानी भी पंहिंजी, चाह भी पंहिंजी, किटलियूं भी पंहिंजूं, कोप भी पंहिंजा, दीन जी दावत पिया ॾियनि। पर इन्हनि अल्लाह वारनि जे बिस्तरनि खे मस्जिद मां कढियो हुयो। इन्हनि अल्लाह वारनि तजद गुज़ारल कुराननि खे लठियूं हणी करे मस्जिद मां कढियऊं। मां तव्हां खां पुछां थो, मस्जिद मां कढण इहो अबू जहल जो कमु आहे? अबू जहल जो कमु। नबी साईं वटि नजरान जा नसारा आया, वफ़द आयो आहे। उन पूरो महीनो मस्जिद में रहियो, नबी से उन्हनि खे दावत ॾिनी। मां त चवंदो आहियां, बरेली दोस्तनि खे बि चवंदो आहियां, शियनि खे बि चवंदो आहियां, जेकॾहिं तव्हां त हक़ सचो आहे असांजी मस्जिद में अचो, दावत ॾियो। असां वटि हक़ ऐं सच जो पैगाम आहे। देवबंदी जी मस्जिद में भी वेंदासीं, बरेलिन जी मस्जिद में भी वेंदासीं, इमाम बारगाहनि में भी वेंदासीं, असां त मंदरनि में भी वञी तबलीग कंदासीं। छो त असां वटि मोहम्मद मुस्तफ़ा वारो सचो प्रोग्राम आहे। असांजे तबलीग जमात वारा होटलुनि ते भी वञनि था, केबिन ते भी वञनि था, रेडियल वारनि खे ज़मीन ते हारी पिया था, उते हर का उन्हनि खे भी दावत ॾींदा आहिनि या कोन ॾींदा? असां दावत सभिनी खे ॾींदासीं। तव्हां वटि हक़ ऐं सच जो क़ुरान ऐं सुन्नत वारो पैगाम आहे, अचो असांजी मस्जिद में दावत ॾियो, असां तव्हांजी दावत ॿुधंदासीं। सही थो चवां या ग़लति? कढिबो आहे छा कंहिंखे मस्जिद मां? नबी साईं नजरान जे नसारनि खे कोन था कढनि, उन्हनि खे मस्जिद नबी में था दावत ॾियो। नजरान जा नसारा, उन्हनि जो वफ़द। मस्जिद नबी जो मक़ाम मथे या हिन तव्हां ई असांजी मस्जिद जो मक़ाम?
इन मस्जिद में हिकिड़ो फर्ज़ पढ़ो त हिकु फर्ज़ जो सवाब, मुझे सोने नबी जी मस्जिद नबी में हिकिड़ो फर्ज़ पढ़ो त 50 फर्ज़न जो 50,000 फर्ज़न जो सवाब। बहरहाल तो साईं जन मोहतरम ने ख़त लिखियो, उन जो असर थियो मोहतरम ने। वो मोहतरम बेनज़ीर साहब साईं जन ने पैगाम मोकिलियो, साईं मां तव्हां सां मुलाक़ात कंदसि, तव्हां ॾे ईंदसि। साईं जन फरमायो, पुट असां औरतुनि सां मुलाक़ात न कंदा आहियूं, बाक़ी तव्हां अचो असांजे असांजे घर में अचो, असांजा घर वारा तव्हां सां मिलंदा, तव्हांजी ख़िदमत थी, तव्हांजो इकराम थींदो, बाक़ी मां औरतुनि सां न मिलंदो आहियां। सचो सुभान अल्लाह। अल्लाह वारो इनखे चइबो आहे। अॼोके दौर में माण्हू चवनि था बुज़ुर्ग उहो आहे जंहिंजे आॾो औरतुनि जो राज वेठो हुजे, जेको रुॻा पियो वणे उन्हनि खे ज़िक्र पियो। हीअं न आहे बाबा। अल्हम्दुलिल्लाह असांजा मुर्शिद आहिनि, असां पाण क़ादरी आहियूं। मुंहिंजा मुर्शिद हज़रत साईं ॿेर वारा, साईं ॿेर वारनि जा मुर्शिद हज़रत साईं हम्मदुल्लाह हालेजी, उन्हनि जा मुर्शिद हज़रत साईं ताज मामू शाह रोटी, उन्हनि जा मुर्शिद हज़रत साईं हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचुंडी वारा, उन्हनि जा मुर्शिद हज़रत साईं सुई शरीफ़ वारा, उन्हनि जा मुर्शिद हज़रत साईं मोहम्मद राशिद रोज़े धनी वारा। बाबा जेकर असांखे तव्हां देवबंदनि खे कढंदव त ही वलियनि खे नथा वञनि, पोइ साईं रोज़े धनी जो फैज़ केॾे? साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ त सॼो हेॾे आहे, उनजा ख़लीफ़ा उनजा मुरीद त सभु इहे। साईं रोज़े धनी जा ख़लीफ़ा त तव्हां ॿुधायो त कहिड़ा ख़लीफ़ा? जिन खे ख़िलाफ़त जी इजाज़त ॾिनई उहे ख़लीफ़ा आहिनि कहिड़ा? दुआ कयो अल्लाह इनखे सम्झ ॾे। ओ जीअं उन कुरारी माई खे बरगलायो पियो वञे, ईअं नबी साईं जी उम्मत खे बरगलायो पियो वञे। बाबा इन्हनि जे जनाज़े में न वञिजो। मुफ्ती अब्दुल रहीम मरूम सिकंदरी जो पुटु, उनखां पुछा था कनि त भला देवबंदनि जे जनाज़े में वञिजे? चई भील ओड जे जनाज़े में वञिबो आहे? हाणे मां तव्हां खां पुछां थो, इनखे तव्हां मौलवी चवंदव? हदीस में अचे तो मुझे नबी फरमा मन शहीदल जनाज़त हत्ता युसल्ली अलैहि फलहु क़ीरात। ये बुखारी शरीफ की हदीस आहे। मुझे नबी फरमायो जेको क मुसलमान जे जनाज़े में हाज़िर थियो हत्ता युसल्ली अलैहि, जनाज़े जी नमाज पढ़ई, फलहु क़ीरात, जंहिं हिकिड़ो सोन जो क़ीरात अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कई। वमन शहीद हत्ता युदफन, मुझे नबी फरमायो जेको जनाज़े जी नमाज खां बाद वरी जनाज़े के कुल्लो ॾेई कब्रिस्तान ताईं आयो, हत्ता युदफन, जनाज़े जे दफन करण में भी शरीक थियो, मिट्टी जा बुक भरे कोडर जा लपा भरे करे कब्र में विधई। फरमायो कान लहू क़ीरातान, जंहिं सोन जा क़ीरात अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कई। कील लहू मल क़ीरातान या रसूल अल्लाह, साहबाज के से क़ीरात छान? मुझे नबी फरमायो मिसलल जबलैनिल अज़ीमैन। सब जो सुभान अल्लाह। मिसलल जबलैनिल अज़ीमैन, मुझे नबी फरमायो जेको का मुसलमान जे जनाज़े में शरीक थियो वरी जनाज़े के कुल्लो ॾेई कब्रिस्तान ताईं आयो, दफन करण में भी शरीक थियो, जंहिं वॾा जबल सोन जा अल्लाह जे रस्ते में ख़ैरात थो करे, जनाज़े पढ़ण वारे खे एॾो सवाब थो मिले। अॼु वाइदो कयो त पाड़े में जेको भी फौत थींदो उन जे जनाज़े में शरीक थींदासीं, पंहिंजो हुजे परायो हुजे, दोस्त हुजे दुश्मन हुजे, छो त जनाज़े पढ़ण में असांखे पाण खे फ़ाइदो आहे। अरे ज़ालिम तू मुसलमाननि खे जली थो त मुसलमाननि जे जनाज़े में न वञो। असांजो दुश्मन कादियानी आहे, मिर्ज़ाई असांजो दुश्मन।
बल सड़न कटड़ू मीलाद मल्हाए दो असां मीलाद ते सड़ंदा बल सड़न कटड़ू मीलाद मल्हाए केर समझाए असां के नबी से जमण जी खुशी ना है खुदा जी ज़ात जो कसम नबी से जी उम्मत के सब का वडे में वडी जेका खुशी मिली वो नबी से जे विलादत बा शहादत वाली ही नमाज ही रोज़ो ही हज ही उमरा ही खैर ही खैरात ही डालियों ही पटका ही मस्जिदों ही मदरसा ही अब्बो ही अम्मा है ये न्याणिया ये घरवारी ये भेणा ही चाचा ही मामान यो सब कुछ असां के मिलियो आ मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके मां तव्हां खां पुछां थो नबी से जे विलादत जे ॾींहुं सॼो ॾींहुं मस्जिद में पाक जाइ ते वेही करे क़ुरान मजीद पढ़जे दुरूद पाक पढ़जे नबी से जे ईसा अलैहि सवाब जे ला खैरात कजे गरीबल मिस्कीनन के तव्हां लट्टा वठी ॾियो गरीबल मिस्कीनन के तव्हां इलाज करायो नबी से जे ईसा अलैहि सवाब जे ला सॼो ॾींहुं नबी से जो शान नबी से जी सीरत नबी से जा मोजज़ात ऐं कमालात बयान कजन ॿुधायो इन में नबी से ख़ुशि थींदो या हथन में झंडियूं खणी करे सॼो ॾींहुं बाईपास ते नाच कजे झिमरियूं हणजनि अल्लाह जो रसूल ख़ुशि कहिड़ी ॻाल्हि में असां जो चयो नथा वठो भला पंहिंजे बुज़ुर्गनि जो त चयो वठो कंडियारे वारे साईं सजग साईं उन्हें भी जलियो तो बाबा नाच न कयो झिमरियूं न उमातली वारो पीर करमुल्ला इलाही साईं दिलबर साईं वो भी जले तो ते नाच न कयो झिमरियूं न वो मुफ्ती अब्दुल रहीम जो पुट जेको वीचारो असां के जेस ताईं न ॻाल्हाईंदो तेस ताईं मानी हज़म न थींदी असां चयोसीं त पुट को चङो थींदो पर अल्लाह हिदायत करे असीं छा कयूं वो तो जले ते नाच न कयो देवबंदी दा खिलायो तव्हां ॿुधायो अल्लाह जो रसूल ख़ुशि कहिड़ी ॻाल्हि में थी इन नाच में झिमरियूं हणण में अल्लाह जे रसूल के नाराज़ न कयो कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वमा कान लकुम अन तुज़ू रसूल अल्लाह मुसलमानों मां रब तव्हां खे पारत थो कयां मुंहिंजे रसूल खे ॾुखाए जो न इन्नल्लज़ीन यूज़ून अल्लाह व रसूलह लानहुमुल्लाहु फिद्दुनिया वल आखिरह भाइयों सी पर सूरत आज़ाब कुरान तो फरमा जेके अल्लाह ही अल्लाह जे रसूल के इज़ात था दुनिया आखिरत में उन्हनि ते लानत है वअद्द लहुम अज़ाबम मुहीना रब फरमा जीअं मरंदा वेंदा क़ब्र में क़यामत ताईं इन्हनि जे लाइ ख़्वारी वारो अज़ाब अल्लाह जे रसूल के ॾुखायो न नबी साईं वटि फरिश्ता रिपोर्ट खणी वञनि हिकिड़े जी रिपोर्ट खणी वञनि साईं हिन सॼो ॾींहुं नाच कयो आहे झिमरियूं हयूं अथई न तिलावत न निमाज़ न दुरूद ॿिए जी रिपोर्ट खणी वञनि साईं हिन सॼो ॾींहुं क़ुरान पढ़ियो आहे तव्हां ते दुरूद पढ़ियो अथई तव्हांजो शान तव्हांजी सीरत बयान थींदी आहे ॿुधायो अल्लाह जो रसूल ख़ुशि कहिड़ी ॻाल्हि में दुआ कयो अल्लाह इनखे सम्झ ॾे असांजो दुश्मन कादियानी आहे मिर्ज़ाई असांजो दुश्मन 1974 में भुट्टे साहब जी हुकूमत हुई मां तव्हां खां पुछां थो कॾहिं बरेलवियुनि कादियानी जे ख़िलाफ़ ॻाल्हायो पंहिंजे जमायतनि खे ईअं चवनि भेण कादियानी नबी साईं जा गुस्ताख मिर्ज़ा गुलाम अहमद जा नबूवत जी दावा कई आहे पाकिस्तान जी असेंबली पूरी उन्हनि खे काफ़िर करार ॾिनो आहे कंहिं महिल पंहिंजे जमायतनि खे चयो अथनि त कादियानियुनि सां बाइकाट कयो कादियानियुनि सां ॾेती लेती न कयो न देवबंदी वाह देवबंदी वाह बाबा असांजो तव्हां सां जहिड़ो न आहे हरू भरू असांजे गिची में न पओ असांजो यहूद न कादियानियुनि सां जहिड़ो तव्हां असांजे गिची में पओ छो था
ख़त्म नबूवत जो जन महिल मसइलो हुयो उन वक़्त में बरेली सभु गॾु हुया। शाह अहमद नूरानी मुफ्ती महमूद सां गॾु हुयो, प्रोफेसर अब्दुल गफूर जमायत इस्लामी अहल हदीस शिया सभु गॾु हुया। 1974 में भुट्टे साहब जी हुकूमत हुई, तव्हांखे ख़बर आहे। मिर्ज़ा नासिर असेंबली में आयो, मिर्ज़ा नासिर जेको मिर्ज़ा गुलाम अहमद जो ख़लीफ़ो हो कादियानी, असेंबली में आयो। वॾो अछो पटको हुजेसि, अछो जुब्बो, हथ में आसो, ॾाढ़ी अछी सफ़ेद। असेंबली में जो आयो त अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादे मुफ्ती साहब खे चयो त हिन खे त काफ़र चओ, हाणे बुज़ुर्ग खे ही काफ़र आहे त पोइ मुस्लमान केरु आहे? मुफ्ती साहब फरमाईंदो मां रब खां दुआ घुरी, या अल्लाह असांजे असेंबली में जेके मेंबर वेठा आहिनि उहे असां खां वधीक मुस्लमान हिन खे था सम्झनि, तूं असांजी मदद कर। पोइ 15 ॾींहं बहस हलियो असेंबली में। पोइ मुफ्ती साहब मिर्ज़ा नासिर खां सुवाल कयो त मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी जे बारे में तव्हांजो अक़ीदो छा आहे? पोइ मिर्ज़ा नासिर चयो असां उनखे उम्मती नबी चवंदा आहियूं। उम्मती आहे उम्मती पर नबी आहे। मुफ्ती साहब चयो उम्मती नबी छा खे चवंदा हो? त मिर्ज़ा नासिर चयो नबी से जी उम्मत में जेको सभ खां वधीक नेक, जेको सभ खां वधीक सालिह, जंहिंजी तक़वा, जंहिंजो शान ऐं मर्तबो सभिनी खां मथे हुजे, उहो उम्मती नबी आहे। त मुफ्ती साहब फरमायो भला हज़रत अबू बकर, हज़रत उमर इहे उम्मती नबी हुया? असेंबली में बहस हलियो। त मिर्ज़ा नासिर चयो न। त मुफ्ती साहब फरमायो छा तव्हांजो मिर्ज़ा गुलाम अहमद कादियानी पंजाबी मकाम में, मर्तबे में, नेकिन में, तक़वा में, परहेज़गारी में, शान में हज़रत अबू बकर, हज़रत उमर खां मथे आहे? त मिर्ज़ा नासिर चयो हाओ असांजो मिर्ज़ा गुलाम कादियानी नबी आहे। अबू बकर उमर नबी त कोन्हनि, उन्हनि खां मथे आहे मकाम में, शान में। त जेके सुन्नी मेंबर आहे उन्हनि चयो त ही त वॾो हरामी आहे, उन्हनि खे ख़बर पई। मुफ्ती साहब तकरीर कई असेंबली में। मुफ्ती साहब फरमायो तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी राति नबी से अम्मा आशा जे हंज मुबारक में सुता पिया, आसमान में सितारा चिमकी रहा। अम्मा आशा साईं जन को सुवाल कयो मुंहिंजा साईं भला आसमान में जेतिरा सितारा एतिरियूं कंहिंजूं नेकियूं आहिनि? नबी से फरमायो हाओ आशा उमर जूं एतिरियूं नेकियूं आहिनि जेतिरा आसमान में सितारा। अम्मा आशा कयोसीं भला मुंहिंजे अबे अबू बकर जूं नेकियूं? नबी से फरमायो आशा उमर जूं आसमान जे सितारनि जेतिरियूं सभु नेकियूं तुंहिंजे अबे अबू बकर जी हिकिड़ी नेकी गार वारी इन्हनि सभिनीनि खां मथे आहे। त मुफ्ती साहब फरमायो तव्हांजे मिर्ज़ा गुलाम कादियानी जूं नेकियूं मथे आहिनि अञा? हुन चयो हाओ। सुन्नी जेके मेंबर आहे उन्हनि चयो त ही काफ़िर, शिया मेंबर अञा माठा। वरी मुफ्ती साहब सुवाल कयसि भला हज़रत अली साईं, अम्मा फातिमा, सोनो हसन ऐं हुसैन इहे उम्मती नबी हुया? त मिर्ज़ा नासिर चयो न। मुफ्ती साहब फरमायो छा तव्हांजो मिर्ज़ा कादियानी मकाम में, मर्तबे में, नेकिन में, तक़वा में, परहेज़गारी में, शान में हज़रत अली से खां, अम्मा फातिमा खां, सोने हसन ऐं हुसैन खां भी मथे आहे? त उन बेईमान चयो हाओ असांजो मिर्ज़ा गुलाम कादियानी हज़रत अली खां भी मथे आहे मकाम, सोने हसन ऐं हुसैन खां भी, अम्मा फातिमा खां। पोइ जेके शिया मेंबर आहे उन्हनि जो दिमाग़ खुलियो, चयो त भेणा ही त सफ़ा को काफ़िर आहे। वो सभिनी मेंबरनि दस्तखत कई त कादियानी, ज़िक्री, लाहौरी काफ़िर आहे। लाहौरी फिरकोरी पंजाब में आहे, उहे वरी मिर्ज़ा गुलाम कादियानी खे नबी न चवण पर चवंदा आहिनि वली हो। अहिड़े बेईमान खे जेको वली सम्झे इहो मुस्लमान। ज़िक्री फिरकोरी नी बलोचिस्तान में गयो, सभिनी मेंबरनि दस्तखत कई त कादियानी, ज़िक्री, लाहौरी काफ़िर आहे। पाकिस्तान में इन्हनि खे मस्जिद ठाहिण जी इजाज़त न आहे, तबलीग करण जी इजाज़त न आहे, भली इबादत खानो ठाहिराइनि जीअं हिंदुनि जा मंदर आहिनि।
ईसाइन जूं मरियूं आहिनि ईअं ठाहिनि असांजी मस्जिद वांगुरु मस्जिद छो था ठाहिनि मुसलमान इन्हनि सां ॾेती लेती नथो करे सघे रिश्तो नथो करे सघे मुसलमाननि जे कब्रिस्तान में इन्हनि खे पूरे नथो सघिजे सभिनी दस्तखत कई पोइ मुफ्ती साहब उहो दस्तावेज़ खणी वञी भुट्टे साहब जे आॾो रखियो त हिन ते सही कई भुट्टो साहब वॾो होशियारु हो चए पियो मुफ्ती साहब मां सही कंदुसि त मरंदुसि छो त मथे वॾनि उहिदनि ते सभु कादियानी वेठा साईं ॿेर वारा फरमाईंदा 15 जर्नेल हुया जेके कादियानी जेके हिक ॿिए खां पोयों पिया अचनि उन्हनि जे वाइट हाउस अमेरिका यूरोपीय यूनियन सां तार मिलियल ई भुट्टे साहब चयो मां सही कंदुसि त मरंदुसि मुफ्ती साहब फरमायो भुट्टा जे करे नबी जी इज्जत जे करे खत्म नबूवत जे करे तू मरी वे त क़यामत ताईं तुंहिंजो नालो शहीद जे कतार भुट्टे साहब वीचारे सही कई पोइ सदर ज़िया अची वियो जहाँ हाली त इस्लाम जा नारा आया त मां 6 महीने में पाकिस्तान में इस्लामी कानून तो आया जैं इमरान पे चे तो मां रियासत मदीना बनाईंदुसि बस पोइ भुट्टे साहब वीचारे के बहानो करे जेल में विधऊं फांसी ते जड़ियो ज़िया कादियानी साईं ॿेर वारा फरमाईंदा मूं वटि 17 दलील आहिनि ज़िया जे कादियानी मां हुन जे पेशानीअ ते ॾिठो त ही मुसलमान कोन्हे ही कादियानी इत्तकू फिरासतल मोमिन फइन्नहु यंजुरु बिनूरिल्लाह मुफ्ती साहब फरमाइंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला भुट्टे साहब खे बख़्शो त इन अमल जे करे बख़्शींदुसि साईं सिराज अहमद शाह अमरोटी वरी अजीब ॻाल्हि कई उन जो त भुट्टो साहब जंहिं महिल ॼाओ तो उन जो पीउ शाहनवाज़ खान भुट्टे साहब के खणी वियो साईं अमरोटी ॾे साईं ताज मामू शाह अमरोटी पोइ तहनीक कई साईं अमरोटी साईं ताज मामू शाह अमरोटी तहनीक कई तहनीक सम्झो था माना खारक चॿाड़े साईं जन पोइ उहा खारक भुट्टे साहब जे वात में विधी पोइ इहो तहनीक जो असर हो सभु चओ सुभान न त भुट्टो साहब त सेक्युलर लिबरल माण्हू सॼी ज़िंदगी ॿाहिरि रहियो उलमा सां हुनजी लॻे ई कान्हे मुमताज़ भुट्टो ख़ुदि चवंदो त भुट्टे साहब जहिड़ो माण्हू सेक्युलर लिबरल माण्हू कीअं तूं दस्तखत करे त कादियानी काफ़िर आहिनि इहो हज़रत साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैह जो उन तहनीक जो असर हो अल्लाह वारनि सां तालुक़ ज़रूरी आहे असां बि वेंदा आहियूं कॾहिं कॾहिं गड़ी ख़ुदा बख़्श पोइ चवंदा आहियूं भुट्टे साहब जो वॾो अमल हो जो कादियानी जिथे किथे ज़लील थिया कादियानी खे ज़लील करण वारो भुट्टो साहब उलमा जी महिनत हुई कोशिशि हुई उनखे सम्झायूं दस्तखत कई तंहिंजे करे असुल दुश्मन असांजे मुल्क जा दुश्मन कादियानी मुसलमाननि जा दुश्मन कादियानी असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा कादियानी जी चांहि खां वो गॾ जो पेशाब पियो वो भलो अथव छो त गॾ जो पेशाब हराम आहे हराम माण्हू हुई पीअंदा आहिनि बाबा शराब हराम आहे कि न कोन्हे शराब गॾ जे पेशाब में को फ़र्क़ु आहे हराम माण्हू पीअनि था या कोन था पियनि गॾ जो पेशाब शराब साॻी ॻाल्हि आहे व्याज खाइनि था माण्हू हराम जो कुत्तो सूअर हराम आहे व्याज जा पैसा व्याज जेका शइ वरितव आहे ईअं हराम पर साईं जन फरमाईंदा कादियानीअ जी चांहि खां उहो गॾ जो पेशाब पियो भलो अथव छो त गॾ जो पेशाब हराम आहे तव्हां हराम पीतो पर कादियानीअ जी चांहि पीअण सां तव्हांजो ईमान ख़तम थी वेंदो रोज़े पाक में मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां ते नाराज़ थी साईं जन फरमाईंदा कुत्तो जेकॾहिं थांव खे लके उनखे 7 दफ़ा मिटी सां धो
तो थाव पाक थी दो। पर कादियानी जेकर का थाव में का प्याले में खाए पे 100 दफा उनके मिट्टी सां दो वो थाव पाक न थी दो उनके बनी बोरा कयो। कादियानी एडो पलीत था। दोस्तन के उन्हनि जे आलिमन बुजुर्गन पीरन के चवां थो त इन जमायत के समझायो त कादियानी असांजे नबी जा गुस्ताद उन्हनि जे खिलाफ माण्हुनि खे ॿुधायो। ही देवबंदी 10,000 लाहौर जे चौक में ख़त्म नबूवत जो नारो हाणे शहीद थी आहे। 10,000 जेको नारो पियो हाणे ख़त्म नबूवत उनखे गोली पिया। हिकिड़ी जंज पई अचे कुराड़ी माई निकिरी आई मुसलमाननि खे चई अबा मुंहिंजो पुटु घोट कुंवार समेत वेठो आहे, महिरबानी कयो असांखे रस्तो ॾियो। मुसलमाननि जो अम्मा तोखे पंहिंजे घोट जो फिक्र आहे। हिते घोटनि जो सरदार मोहम्मद मुस्तफ़ा उनजे ख़त्म नबूवत जो मसलो आहे। जेको नारो थो हाणे ख़त्म नबूवत उनखे गोली हई थी वञे। उहा कुराड़ी माई वई पंहिंजे पुट खे पेशानी ते बोसो ॾेई करे चई पुट उथ तूं बि ख़त्म नबूवत जो हली नारो हण। हीअ हिकिड़ी कुंवार अथई अल्लाह ताला हिन जे बदिले में तोखे 70 हूरनि जो घोट बनाईंदो। उहो घोट उथी आयो ख़त्म नबूवत जो नारो हई उनखे गोली हई में उहो शहीद थी। हीअ ख़त्म नबूवत जो मसलो ईअं हल थियो आहे। तव्हांजे इलाइक़े में ख़बर पवे कंहिंखे त ही कादियानी आहे त ॿियनि खे ॿुधायो। कादियानी अहिड़ो बदमाश आहे जो तव्हांखे ख़बर न पवंदी। नालो बि असां वारो अब्दुल हक, अब्दुल रज़ाक, अब्दुल सलाम। अरे तव्हां काफ़िर हो त नाला काफ़िर वारा। पूरी पाकिस्तान जी असेंबली तव्हांखे काफ़िर करार ॾिनो आहे। तव्हां अक़लियत में आहियो। तव्हां पंहिंजूं इबादत गाहूं ठारायो जेके मंदरनि जी सूरत में हुजनि या मगरनि जी सूरत में। असांजे मस्जिद जहिड़ी तव्हां छो था ठारायो? तव्हां असांजे क़ुरान खे हथ छो था लाहियो? असांजे करोंडी में अब्दुल हक आराई हूंदो कादियानी। हाजी मांगक शरह बरोच माण्हू उनखे क़त्ल कयो। खैरपुर सेंटर जेल में वियो। जेल जो सुप्रीडेंट सैयद हुयो मौलाना अल्लाह वसायो साहब। सॼो वाक़ियो लिखियो आहे ख़ुतबात शाहीन। उनजी घरवारी खे रात जो नबी से ख्वाब में आया। फरमायूं अम्मा तुंहिंजे नाने मुस्तफ़ा जो मेहमान जेल में आयो आहे। जेसिताईं जेल में हुजे मानी तूं पचाए करे मोकिलिजांसि। सुबुह जो मुड़ुस खे चई त कहिड़ो बुज़ुर्ग जेल में आयो आहे? मुड़ुस चयो छाजो बुज़ुर्ग, छाजो मौली? बरोच माण्हू आहे उनजे चेहरे ते ॾाढ़ी बि उन वक़्त में कान आहे। नबी जी इज़त उनखे गैरत अची वई। हिकिड़े कादियानी खे मारियो अथई। 1000 मुसलमान आलिम बुज़ुर्ग सभु उनजी ज़ियारत जे लाइ पिया अचनि। घरवारी चएसि असांजे नाने मुस्तफ़ा जो महिमान आहे। जेसिताईं जेल में हूंदो मानी मां पचाईंदसि खाराईंदसि तूं। ही सैयद गौसली शाह साबिक़ वज़ीर आला इहो हुनजो वकील हो। शाह साहब अञा जेरो अथव। इहो वकील हो। पोइ शाह साहब मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह जेके ख़त्म नबूवत जा अमीर आहे उन्हनि खे चयूं त वकीलनि जो मशवरो हीअ आहे त हाजी साहब जे मथां हाजी माणिक जे मथां को गवाह कोन्हे, शायदि कोई कोन्हे। जेकॾहिं इनकार करे त मां कादियानी न मारियो आहे त 3 महीने में आज़ादु थी वेंदो, केस कूड़ो थी वेंदो। मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह खैरपुर सेंटर जेल में आया। हाजी माणिक खे चयूं हाजी साहब वकीलनि जो मशवरो ही आहे त तूं कोर्ट में जज जे आॾो इनकार कर त मां कादियानी न मारियो आहे, शायदि कोई कोन्हे को 3 महीने में केस कूड़ो थी वेंदो, तूं आज़ाद थी वेंदे। हाजी माणिक खां दा निकिरी वई। चई मौलाना मां छो इनकार कयां?
मां फांसी जे तख्ते ते भी चवंदुसि त हिकिड़े सूअर खे मां मारियो आहे, मां नबी जे दुश्मन खे जहन्नम में पहुचायो आहे। हाजी मां चयो मां हज कया उमरा कया ख़ैर ख़ैरातूं कयमि मन नबी साईं जी ज़ियारत थिए, पर कॾहिं बि नबी साईं जी ज़ियारत न थी। पर जंहिं वक़्त खां वठी ने कादियानी अब्दुल आराई खे मां क़त्ल कयो आहे, ख़ैरपुर जे जेल में का रात ख़ाली न आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत न थी। असांजो दुश्मन वो आहे जमात के चो तो गुस्ताख नबी से जा बेअदब ये कादियानी आहिनि। ई देवबंदी मोहम्मद मुस्तफ़ा जी इज्जत ख़त्म नबूवत जान कुर्बान करण तव्हांखे ग़लत सम्झायो वियो आहे। नूरो दाड़ेल ॿुधो अथव? नूरो दाड़ेल मौलाना मोहम्मद अमीन उकाड़वी रहमतुल्लाह अलैह वॾा मुनाज़िर हुया। मां पाण उन वटि 10 ॾींहं पढ़ियो आहियां। मेघ ठेड़ी में दौरो पढ़ायो, वॾा वॾा बुज़ुर्ग पढ़िया हुआ। उन हिकिड़ो वाक़ियो बयानु कयो आहे त असांजे इलाइक़े में ख़त्म नबूवत जो जलसो हुयो। पोइ कादियानी उन वक़्त में घणा वॾेरा ज़मींदार ऑफिसर कादियानी चयो त इहो जलसो कराइण न ॾींदासीं। ज़ोर हो उन्हनि जो। पोइ मौलाना मोहम्मद अमीन फरमातो असां उते पहुतासीं। मौलाना चयो भला को डिंगो माण्हू को हिते आहे? कॾहिं कॾहिं डिंगा माण्हू बि कमु ईंदा। चयोसि हिकिड़ो आहे नूरो दाड़ेल। आलिमनि जो वफ़द वियो नूरे वटि। नूरा सॼी ज़िंदगी ॾोहनि जा कम कया त हिकिड़ो सवाब जो बि कमु कर। ख़त्म नबूवत जो जलसो आहे। ही कादियानी असांखे जलसो करो नथा ॾियनि। बाबा नूरे खे गैरत अची वई। सब चो सुभान अल्लाह। वो नूरो दाड़ेल तंहिंजे करे मां वाइज़नि में मौलवियुनि खे चवंदो आहे त ही जेके जलसो ॿुधण जे लाइ अचनि था वेचारा गुनाहगार बेनमाज़ी, इन्हनि खे बि हक़ारत जी नज़र सां न ॾिसो। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे कॾहिं कॾहिं रब बेॾाॻियनि खां अहिड़ा दीन जा कम वठंदो आहे जो मौलवी पीर बि पोइते थी वेंदा। बेॾाॻियनि खां रब एॾा कम वठा। नूरो वियो कादियानी जे दर ते। जेके कादियानी ज़मींदार हुया ताजर उन्हनि जे दर ते बीही करे उन्हनि खे ललकारियईं ख़बरदार ही जेको सुभाणे जलसो आहे इहो मुल्लनि जो जलसो न आहे, नूरे जो जलसो आहे। जेकॾहिं हिन जलसे में तव्हां रुकावट बणाओ मां अहिड़ो बारूद हणंदोसां जो महीनो तव्हांजे घरनि मां दूहो न ईंदो। सब जो वाह नूरा वाह, वाह नूरा वाह। बाबा नूरे जी धमकी असर लातो। कादियानी डिॼी विया। जलसो थी वियो ख़त्म नबूवत जो। मौलाना अमीन फरमाईंदो त असां खुली तरह कादियानी जा ग़लत अक़ीदा माण्हुनि खे ॿुधायासीं त हिन खां तव्हां पासो कयो। महीनो 2 महीना गुज़रिया। उहो नूरो आयो मूं वटि मदरसे में, मथे ते पटको, चेहरे ते ॾाढ़ी, हथ में तस्बीह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा केरु आयो? त नूरे चयो हाणे तव्हां छो सुञाणंदो? जॾहिं तव्हांजो जलसो न पियो थिए चयो पिया त नूरो किथे आहे? उन वक़्त में चयो पिया त नूरो किथे आहे? सॼो ॾींहुं तव्हां कादियानी जे ख़िलाफ़ तक़रीर कई, भत खाधव, ऐं हाणे नूरे खे सुञाणो ई कोन था। सब जो सुभान अल्लाह। अच्छा तू नूरो ही? हाँ मां वो नूरो। अदा नूरायतों में तब्दीली की आई। नूरे जे अखियुनि में पाणी अची वियो। चए मौलाना मां नबी जी इज्जत ख़त्म नबूवत जे लाइ ॿियो त कुझु कोन कयो, सिर्फ़ ज़ुबान खे मां इस्तेमाल कयो त ही ख़त्म नबूवत जो जलसो आहे, इहो नूरे जो जलसो आहे। जेकॾहिं हिन में रुकावट बणियो त मां अहिड़ो बारूद हणंदोसां जो महीनो तव्हांजे घरनि मां दूहो न ईंदो। अल्लाह खे मुंहिंजी अदा एॾी वणी वई। उन रात मां निंड में सुतो पियोसि। ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब थी। नबी से मूंखे भाकुर पाए करे फरमायो पुट नूरा वेझो आ त मां मोहम्मद तोखे भाकुर पायां।
जो तो मां मोहम्मद जी दिल खुश करे छड़ी आ सुबह जो मां उठां त ये पे समझा जो मां उडरा तो जेके रूहानी जिस्मानी बीमारियों कुफ्र शिरक जुल्म बगावत सजी खत्म थी वई वुजू करे मस्जिद में वियम वनी नफल पढ़े तहज्जुद नमाज रब सां वाइदो कयम या अल्लाह अज नूरो डोहन जी जिंदगी का तौबा तो करे अज खां बाद पूरी जिंदगी तुझे महबूब मोहम्मद मुस्तफा जे सुन्नत जे मुताबिक मां गुजारींदस या अल्लाह तो सां वाइदो आ मां पूरी जिंदगी तुझे महबूब जे खत्म नबूवत जो पहरो ॾींदस मामूली ॻाल्हि आहे अज अज़म कयो असां पंहिंजे महबूब जे खत्म नबूवत जो पहरो ॾींदासीं तव्हांखे ख़बर आहे त को कादियानी जो भांग थो विकिणे भली तव्हां खे मुफ़्त में ॾे भांग न वठोसि कादियानी जो पेट्रोल पंप आहे तव्हांखे ख़बर आहे त ही कादियानी आहे ॿियनि खे ॿुधायो त ही कादियानी आहे